संगत पाण के बाबा वडी बेरोजगारी आ घरन जा खर्चा ने वणो काडे यार हाणे यार कम वगैरह भी नथो मिले वडो परेशान आया बस अदा असां भी इन्हनि परेशान के मोड़ियूं था असां भी बेरोजगार आहियूं असांजे मुल्क जो ला छा थींदो यार इहो फकीर ॾिसो थो वीचारो यार गर्मीअ में सर्दीअ में पयो रुलंदो थो वञे इनखे अला सॾु कयूं इहो भी बचन जे ख़ातिर रुले थो ग़रीब ख़ुदा सॾु कयूंसि था अचे को कचहरी कयूंसि पाण यार असां बेरोजगार आहियूं बि ओ फकीर हेॾिया बा अचो असां सां बि घड़ी खन कचहरी कर छा आहे भला यार असां आ बाबा चा बाबा केड़ो कमाल है अजान यार अस्सलाम वालेकुम बाबा खैर खुश अमन बाबा वे बाबा वे हां बाबा वे त पाण सूरत यार मुखे भी गर्मी आवतो हां वे शाम हां बापी मां पंजो वंड रखा अल्लाह अकबर फकीर हेडी गर्मी में वणे थो रोलंदो तोसां त यार वडो वेल हां यार गर्मी भी वडी आ असली छा क्यों बाबा मड़ई हां फकीर बाबा बस बाबा बचन जी फकीर सही तो चए बाबा वडी बेरोजगारी असां जे मुल्क में यार छा क्यों बाबा असां पाण एडा परेशान हो यकीन करें कम ही न थो मिले फकीर असां गुजर सफर घर जो हलाए न था सको यार कीअं को परेशान वठी सको पर फकीर दे हवाले सॼो नी कमाए तो सैर सफर तो करे घणा तो कमाए बाबा केड़ा हाल तो पूछे यार जे भी घरे उधर खड़काए न असली सैन हण न माना 45% चवंदा बाबा माफ कर वो भी 1500 खर्चे था निभागो दी भी बाबा मना 1000 रुपयो बड़े थे तो वो हां 1500 कमाए तो निभागो नी भी 1000 अन्या भी ना शुक्र तो करे फकीरा ना बाबा ना शुक्री न था क्यों बड़े अल्लाह शुक्र आ बस छडे ना गालन के बस मां हलाए तो छडी किया वे हाली वे यार पो मां सा भी कुर्ब कर मां के 500 दिहाड़ी दी जाए मां के पाण सा गड चरी आई जा मां पाण परेशान है अग में तोखे वरी कदी खणी मां परेशानी कर बाबा ही कम तो को न थी सकंदो अखिल शो को न थी सकंदो यार मुझे आवाज भी सुठो है यार एडो साइनो में रोजो तू मां सा छोड़ गड हो जाए बच पर पहली मां के पाण सा गड मां हथ तो बधाई मां के छदे न वण वडो परेशान आया 15 में तो कमाए तो अखिल मां न छड़ी मां के पाण सा गड खयो मां मरी वेंदो मैं खुदा जो कसम छड बाबा मुखे पंहिंजे मंजिल ते वञणो आ तू तोखा ही मंजिल लिखियो बाबा छड मुखे रोजी भी करणो आ मां वञाए थो बाबा इन्या किया वेंदे इन्या किया सामान नींदो मैं तोखे भी हितां उठण न छड़ींदो मैं बाबा सिद्धत हल हिते बुख भी अथी त दुख भी अथी फकीर जिद समझे मजबूरी समझे जा शौक समझे मां इन्या न छड़ींदो मैं मां के पाण सा गड खयो तोखे मसीहत जो ड्रो या तो तू ये कोन मणने पर एक गाल बुध तुंजो सीनियर फकीर मां है कदे भी सीनियर थियण जी कोशिश न कंदे न आए मुंजो चेलो थी रहने हाणे खण सामान त हलऊं पंहिंजी वरी मंजिल तरफ वरी गोठ भी बटे रहल आहिनि वठणा आहिनि बाबा तू मुंजो उस्ताद उस्ताद कीअं कूड़ो कंदुम तू मुंजो उस्ताद हाणे बाबा उठ त हलऊं सही ॻाल्हि आहे संगत खां त मोकिलायूं न उथो तो मोकिलायूं था बाबा बाबा संगत हाणे हिन रोज़ी जो मसलो आहे बाबा मां हिन खे हाणे रोज़ीअ ते वठी थो वञां बुढ़े ई न परेशान आहियां तव्हांखे पाण खे ख़बर आहे हाणे यार मां हिन फकीर सां गॾु रहंदो हाणे यारो यार हे टोपी तव्हांखे थो ॾियां फकीर थी बाबा फकीर थींदुमि बाबा खण टोपी मां जो अमानत थी बाबा इहो टोपी मां तोखे पाणे जो ताज करे हाणे मुंहिंजो यारो यार ई आहे बाबा बस छॾे हाणे बाबा रूमाल त यार फकीर असांखे न छॾियो मुंहिंजे रोज़ीअ जो मसलो आहे हिते भी कम कुछ भी नथो मिले हाणे बाबा दुआन में यार हाणे यार संगत खे किने छॾियो तो आयो भी सही बाबा हलो दुआ कजो त हाणे मुंहिंजे हा हे यार हा हल मुंहिंजे पयूं अची हल हां